ओ रब मिलिया वे, रब मिलिया मैनू रांझा न मिलिया, रब मिलिया मैनू रांझा न मिलिया, रब रांझे वर्गा नहीं। हमीद साहब छा मां अंदर अची सघां थी? जेकॾहिं तव्हांजे क़ीमती वक़्त मां थोरो घणो वक़्तु हुजे त मूंखे तव्हां सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे ऐं इहो ॻाल्हाइण आख़िरी हूंदो। तूं हिते आई छो आई? तूं घर हल, मां फोन ते ॻाल्हाईंदुसि तोसां। व्हाट डू यू मीन आई छो आहीं? ऐं फोन ते तव्हां ॻाल्हाईंदो? फोन ते ॻाल्हाईंदो? मां केतिरियूं कॉलियूं करे चुकी आहियां तव्हांखे। या त तव्हांजो मोबाइल डाइवर्ट ते हूंदो आहे या त मोबाइल बंदि। आख़िरकार हमीद इंसान जी सेल्फ रिस्पेक्ट बि का शइ हूंदी आहे। सेल्फ रिस्पेक्ट ॾाढा वॾा लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻी आई। इहे लफ़्ज़ कॾहिं पाण ते पपाए कंदी कर। व्हाट रबिश। मूं वटि फालतू बकवास जे लाइ बिल्कुलु टाइम न आहे। सिर्फ़ मां इहो ई चवण आई आहियां त मूंखे रिटर्न में तलाक खपे। इन नंढड़े कम जे लाइ तूं हिते आई आहीं? SMS करे छॾी आहे। खैर अञा बि देरि नाहे थी, तव्हां मूंखे तलाक ॾेई सघो था। इहो कमु थी वेंदो तुंहिंजो। ठीकु। ऐं ॿी ॻाल्हि, जंहिं घर में मां रहां थी उहो घर मूंखे मुंहिंजे नाले ते खपे। इहो बि थी वियो। ॿियो कुझु? बस ॿियो तव्हां कुझु छा था ॾेई सघो मूंखे मिस्टर हमीद? ऐं हा, आईंदा मुंहिंजे ऑफिस में अचण जी कोशिश न कजांइ। मूंखे कोई ज़रूरत बि न आहे तव्हांजे ऑफिस में अचण जी। चङी तरह सुञाणा थी तव्हांखे बि ऐं तव्हांजे ऑफिस जे कमनि खे बि। हलाणे जहदिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त मुराद। जहदिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त मुराद, सादिल मस्तो। Get this crazy man off the streets. मैडम सॼो ॾींहुं रुगो टीवी ते आवे वेठी आहे। एक्टरनि खे ॾिसी ॾिसी पाण बि अवर एक्टर थी वई आहे। रुगो चांहि जा ऑर्डर थी हलाए, सॼो ॾींहुं घर जो कमु मां थी कयां। ऐं हिकिड़ी हू चरी स्टेशन तां लधी आहे असांखे, उनखे बि मां संभालियां। ॿुध, हाणे मज़ो ईंदो और उनखे वठी था हलूं ऐं ॾिसूं था त हू पाण खे कहिड़े एड्रेस ते वठी थी हले। ठीकु आहे? एनी हेलो एनी एनी डार्लिंग, ॿाहिरि अच। अरे ॿाहिरि अच न, टीवी ॾिसूं। अंदरि वेठी वेठी सड़ी वेंदी आहे। हलिया चरी। अरे हलिया डिगी छो थी वे? छा हले नहीं हल, तैयार थी तोखे छॾे अचूं। परेशान छो आहीं? एड्रेस न आहे छा तो वटि? न न त पोइ छा तोखे दारुल मां छॾे अचूं? न न त पोइ हू छोकिरो केरु हुयो? तोखे भला हुन छोकिरे वटि छॾे अचूं? बेचारो सॼी राति स्टेशन ते वेठो हूंदो, चेरियनि वांगुरु तुंहिंजे इश्क में भूगियूं गिणंदो हूंदो। मूंखे त पहिरियां ई फारिग पियो लॻो। तव्हां बि मुंहिंजो मज़ाक पियो उॾायो? सॼे फसाद जी चढ़ी तव्हां ॿई आहियो। इनखां सुठो त मां हिते स्टेशन ते टिकी पवां। कम से कम मां उनसां मिली त वठां। आबदा आबदा उथी हिनखे दारू लवान छॾे अचूं। मूंखे त हे पहिरियां खां ई फिल्म थी लॻे। ख़बर पए बजाए को हिकिड़ो आयो हुजे ऐं फिल्म वरी के ॿिए कंहिंजी गिची में पए। उथी उथी अब भगी न आई। अच्छा त पोइ कराची में पिकनिक मनाइण जे लाइ आई आहीं? बस बस हाणे वञ सितारा, तूं अंदरि वञ। मां पाण ई हिन सां ॻाल्हायां थी। उथी हल अंदरि। हा हा तुंहिंजी लाडली आहे न, तूं ई पुछी तोखे ई ॿुधाईंदी। अच्छा बस मुंहिंजी ॻाल्हि तूं मूंखे इहो ॿुधाए त ॻाल्हि छा आहे? हू छोकिरो केरु हुयो? तव्हां ॿई ग़लति पिया सम्झो। मां भगी न आई। हू मुंहिंजो पाड़ेसी आहे। अच्छा तूं रो न। मिस एनी प्लीज रो न। तोखे नथा मोकिलियूं असां दारुल मान, तूं रो त न। ठीकु आहे, असां तोखे कुझु बि न चवंदासीं। जेसिताईं तुंहिंजा हालात ठीक थी वञनि, सभु कुछ ठीक थी वञे, तू तेसिताईं हिते रह। तोखे केर कुछ भी न चंदो, ठीक है? ऐसा कोई जहान मिले जहां होठों पर मुस्कान मिले, ऐसा कोई जहान मिले
जहाँ होठों पर मुस्कान मिले। ओ काश मिले मंदिर में अल्लाह और मस्जिद में भगवान मिले। बैलेंस ना काफी है यार। यार काश चली था कि मालदार आंटी सेट थे यार, को ना कोई इनकम जो जरियो था बोला। मैच फिक्सिंग अच्छा मूड था यार बे। गुड यार तब को पांचो रेस कोर्स वाला तैयारी करे घोड़न ते शर्त दा रखो। गुड आइडिया। वैसे मूंखे क्रिकेट बिल्कुल ना पसंद, घोड़न जी रेस मूंखे इलाही पसंद है छो त घोड़ा खूबसूरत भी हूंदा आहिनि ऐं ताक़तवर भी, लाइक मी। यार मूंखे ॾाढो शौक़ु आहे मूं वटि हिकिड़ो घोड़ो डिवाइड कयो जेको खूबसूरत हुजे ऐं वफ़ादार, जिते मां पूरी दुनिया ॾिसी सघां। यादि थी बचपन में पाण घोड़े ते मज़मून लिखंदा हुआसीं, अरबी घोड़े ते। वाह साईं वाह, तोखे त वॾी नॉलेज आहे घोड़न जी। घोड़े जे पेरनि जी टक टक ऐं घोड़े सवारी दिलि जी धक धक, अगरि ॿई गॾे हलनि न त पूरी दुनिया ते माण्हू फतह करे सघे थो। इहो ई त राज़ हो सिकंदर आज़म जी फतह जो। यार तू काथे जो काॾे हली आहे यार। मां त बाबा घोड़े जी रेस ते शर्त रखी कमाइण जी ॻाल्हि पोइ कयां ऐं तूं अलाए करे पंहिंजो सिकंदर आज़म ते पुॼे। हलो उतां हल।